जी बिल्कुल। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान कराची में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां मौजूदु आहे ऐं अॼु मौलाना फज़ल रहमान अहम मसरूफ़ जेको आहे ॾींहुं गुज़ारींदो। ॿुधाए पियो वञे त अॼु मौलाना फज़ल रहमान 4 वॻे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA एजाज़ जखराणी जी रिहाइशगाह पहुचंदो, जिते एजाज़ जखराणी जे वालिद ऐं संदसि नौजवान पुट जे विछोड़े ते ताज़ियत कंदो। उनखां पोइ मौलाना फज़ल रहमान हुननि जे रूहानी पेशवा पीर साहिब पगारे सां जेको आहे मुलाक़ात कंदो। राजा हाउस में थींदड़ जेका मुलाक़ात आहे उहा इंतिहाई अहम मुलाक़ात ॿुधाई पई वञे, जंहिंमें मुल्की जेका सियासी सूरत हाल आहे उन ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी ऐं उन खां पोइ ॿुधाए पियो वञे त मौलाना फज़ल रहमान शाम 6 साढे 6 वॻे दारुल उलूम कुरंगी में तकी उस्मानी सां जेको आहे मुलाक़ात कंदो ऐं उते पिणु सियासी जेके आहिनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जेको गुज़िरियल 2 ॾींहंनि खां कराची में आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं हिकु कॉन्फ्रेंस में हुन शिरकत कई आहे ऐं मौलाना फज़ल रहमान पारां वफ़ाक़ी सरकार पारां जेका ही महांगाई थी आहे ऐं तेल जा अघु वधाया विया आहिनि, इन्हनि समूरनि वफ़ाक़ी सरकार जे अवाम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ 22 मई ते मुल्क जे सभिनी ज़िली हेडक्वार्टर्स में एहतजाजी मुज़ाहिरनि जो पिणु ऐलान कयो वियो आहे ऐं इन सिलसिले में मौलाना फज़ल रहमान मुख़्तलिफ़ जेके सियासी अकाबिरीन आहिनि ऐं सियासी शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां मुलाक़ातूं करे रहियो आहे। अॼु जेका अहम मुलाक़ात आहे मौलाना फज़ल रहमान जी उहा पीर साहिब पगारे सां राजा हाउस में रिथियल आहे ऐं उते मुख़्तलिफ़ सियासी मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। जी।